अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां ताराज। नाज़रीन, असां पंहिंजा जो कि प्रोग्राम में ॻाल्हि कंदासूं गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जी, जंहिंजे बारे में सिंध जे नाणे वारे वज़ीर सैयद मुराद अली शाह कुछ ॾींहं अॻु में प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं उनजो मुतालबो हो त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास न सॾाइण जे ॾोह में मियां नवाज़ शरीफ़ जेको वज़ीर आज़म पाकिस्तान आहे उनजे ख़िलाफ़ आइन तोड़ण जो केस दाख़िल कयो वियो। उन सां गॾोगॾु ॿिया केतिरा ई इशूज़ जेके गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जे दायरे इख़्तियार में अचनि था उन हवाले सां उन ॻाल्हि कई ऐं उनजो चवणो त सिंध सूबे खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। आइनी मामला आइनी फोरम ते रखण जे बदिरां ॿियनि फोरम जे ज़रिए उन्हनि बाबति फ़ैसिला कया पिया वञनि। असां ॻाल्हाईंदासीं त गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल आहे छा, मादी बि उनजो किरदारु छा रहियो, 73 जे आइन में उनखे रखण जो मक़सदु छा हो ऐं उनजे दायरे इख़्तियार में कहिड़ा कहिड़ा इशूज़ अचनि था ऐं मादी जूं हुकूमतूं उन हवाले सां छा कंदियूं रहियूं। असांखे जॉइन कयो आहे साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सर, इशू तमामु वॾो आहे। आइन में केतिरियूं शयूं आहिनि, जीअं आदमशुमारी आहे त हर 10 साल थियणु खपे, उहा नथी थिए। NFC अवार्ड हर 5 साल थियणु खपे, नथो थिए। गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास 90 ॾींहंनि खां पोइ लाज़मी तौर ते कराइणो आहे, न पियो थिए। ओवरऑल इहे सभु शयूं जेके इहो वाक़ई आइन तोड़ण जे ज़िमरे में अचनि थियूं ऐं जेकॾहिं अचनि थियूं त छा केस दाख़िल थी सघे थो? ॾिसो न, आइन तोड़ण या आइन जी भञकड़ी ॿ डिफरेंट शयूं आहिनि ऐं ॻाल्हि इहा त आइन जी इनहिराफ़ी थी रही आहे। सही। हाणे उन इनहिराफ़ीअ खे तव्हां पार्लियामेंट में चैलेंज करे सघो था पिया, छाकाणि जो जेकॾहिं काउंसिल ऑफ कॉमन्स नथी थिए त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जा हूअं बि फ़ैसिला जेके आहिनि से पार्लियामेंट में था, माना सेनेट ऐं नेशनल असेंबली गॾियल हुन में, उन में तव्हां हुनखे चैलेंज करे सघो था पिया, छाकाणि उते तव्हांजी स्ट्रेंथ आहे, तव्हां चयो था। सेनेट में तव्हां रेज़ोल्यूशन पास करे सघो था पिया, ख़ुसूसन अॼु जे तनाज़ुर में जॾहिं साईं मुराद इहा ॻाल्हि थो करे भञकड़ीअ जी, बिल्कुलु सही आहे, भञकड़ी थी आहे। कोर्ट में नथा वञूं, सेनेट में रेज़ोल्यूशन त आणियो न। सेनेट में त मेजॉरिटी आहे पीपल्स पार्टी जी। बिल्कुलु। रुगो कराची में वेही प्रेस कॉन्फ्रेंस करण सां मसइलो हल त कोन्ह थींदो न। असां हिन फोरम ते ऐं ॿियनि फोरम्स ते डे 1 खां असां चवंदा रहिया आहियूं त बाबा भञकड़ी थी रही आहे। काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे पंहिंजो हक़ु न मिली रहियो आहे ऐं काउंसिल ऑफ इंट्रस्ट कॉमन इंट्रस्ट जो स्कोप वधाइणु, कंकरंट लिस्ट ख़तमु करणु, फेडरल लिस्ट खे महदूद करणु, इहा पीपल्स पार्टी जी वॾी कामयाबी हुई। उन कामयाबी खे कैश केतिरे क़दुरु करायो वियो। आउं त ॾिसो न, आउं त असां त मुबारकूं बि ॾिनियूंसीं, जशन बि कयासीं, सभु ॻाल्हि थी, पर उनखे कैश केतिरे क़दुरु कयो। उन काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे जॾहिं एक्सपेंड कयो वियो त तव्हां कहिड़ो मैकेनिज़म रखियो त उहो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट कमु करे ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में तव्हां कहिड़ा कहिड़ा प्रपोज़ल आंदा। एतिरे क़दुरु असां मजबूर थियासीं, असां माना सिविल सोसाइटी जो मायूस थी गवर्नमेंट जे इदारनि खां अप्रैल 2014 में बैरिस्टर ज़मीर घुमरो ऐं मलक नईम इक़बाल इन्हनि गॾिजी करे पिटीशन विधी आहे अगेंस्ट फेडरेशन ऑफ पाकिस्तान, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट, ऐं जंहिंमें प्रोविंशियल गवर्नमेंट धुरनि सभु ऐं फेडरल मिनिस्टर्स जेके वेठा आहिनि ग़ैर क़ानूनी तौरु बकोर असांजे, त उहे जेके खाता ई कोन्हनि। जीअं मिसाल जे तौरु इंटर प्रोविंशियल कोर्ट जो मिनिस्टर आहे, एजुकेशन जो मिनिस्टर आहे, ॿिया जेके वज़ीर आहिनि, त हिन में 30 धुरियूं आहिनि। हिन कॉन्स्टिट्यूशन पिटीशन में जेका ज़मीर घुमरे साहब विधी आहे कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 199, त इन में 30 धुरियूं आहिनि। पर पोइ छा थियो जो अप्रैल ऐं अॼु 1.5 साल थी वियो आहे, हिन जी सुनवाई कोन थी। हाणे इहा सुनवाई कोन थी, माना त इस्लामाबाद हाई कोर्ट इनखे अटेंड कोन थी करे या असांजे दोस्तनि जो फॉलोअप न कयो आहे। इन ते आउं कमेंट कोन कंदुसि, छाकाणि मूंखे ख़बर कोन्हे, लेकिन इन जी मूंखे यकीनी तौरु ख़बर आहे त हीअ जेका पिटीशन फाइल थी हुई ऐं हिन पिटीशन खां अॻु में सिविल सोसाइटीअ जो असांजो ज़मीर घुमरे साहिब सां बिल्कुलु वास्तो रहियो हो ऐं ज़मीर घुमरे साहिबु उन वक़्तु जेको आहे सो पंहिंजे हिकिड़े खे पिटीशन नंबर 1 माना ज़मीर घुमरे जेको आहे सो बिलोंग्स टू सिंध कोalition ऑफ सिविल एंड पॉलिटिकल राइट्स, हिकिड़ी बॉडी थी CCPR, उन जे तरफ़ो दायर थी। हाणे उहा बॉडी आहे या ख़तमु थी वई आहे, उहो जॾहिं वरी तव्हां का न्याय लाइन वठो ज़मीर घुमरे साहिब खे पुछिजो। पर असां मुतहरिक हुयासीं, वी आर मोर कंसर्न। साईं मुराद शाह अॼु ॻाल्हि कई आहे, असां 1.5 साल अॻु कंसर्न हुयासीं। साईं मुराद शाह जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर जीअं मूं तव्हांखे चयो त असां त कंसर्न पार्टी थी करे कोर्ट ताईं वियासीं। हाणे कोर्ट में नथो रिलीफ मिले या नथी हाज़ुरी मिले या असांजा दोस्त फॉलोअप कोन था कनि, हिकिड़ो अलॻि ॻाल्हि आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ऑन रिकॉर्ड आहे, नंबर 1
नंबर 2 जेकॾहिं साईं बिल्कुलु पीपल्स पार्टी जेका साईं जो मौक़िफ़ आहे पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ वठां त इहा ॻाल्हि सेनेट में जॾहिं सेनेट में अञा ताईं मेजॉरिटी आहे पीपल्स पार्टी उते छो न आंदी वई सही त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो इजलास कोन थो थिए काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट कमु कोन थी करे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट खे छो न कन्वीन थो करे उहा ॻाल्हि उते कोन आई आहे लीडर ऑफ अपोजिशन कॾहिं बि हाउस फ्लोर ते इहा ॻाल्हि कोन कई आहे त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट नथी थिए नेशनल असेंबलीअ में असांजा जेके इंट्रस्ट हार्ड था थियनि पिया ऐं जॾहिं कॉन्स्टिट्यूशन तव्हांखे 18 अमेंडमेंट तव्हांखे पावर थी ॾिए पई त जेकॾहिं 90 ॾींहंनि अंदरि त थियणी आहे जंहिंजी तव्हां चओ था भंजकड़ी थी आहे त 90 ॾींहं अंदरि थियणी आहे पर उन जे अलावा हुन में इहो बि हिकिड़ो प्रोविज़ो आहे त जेकॾहिं को सूबो चाहे त काउंसिल जी मीटिंग करे सघे थो कन्वीन करे सघे थो कंहिं बि स्टेज ते डिड सिंध गवर्नमेंट को फॉर्मल अहिड़ो रिक्वेस्ट कयो आहे हिकिड़ो सूबो ई इख्तियार रखे थो हिकिड़ो सूबो बि करे सघे थो न इन में कोरम जी का ॻाल्हि कोन्हे कोरम त थींदो जॾहिं मीटिंग थींदी ऐं हुन में पोइ जेकर कोरम पूरो थियो त थींदो जेकर 50% माण्हू नथा अचनि त कोरम जी ॻाल्हि ज़िक्र कोन्हे पर मीटिंग जेको आहे सो तूं नोटिस ॾेई सघे थो त बाबा मां मीटिंग कंदुसि छाकाणि जो हिते जेको आर्टिकल 3 आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो 154 जंहिंमें काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो नओं रोल आहे उन आर्टिकल आहे त काउंसिल शैल हैव अ परमानेंट सेक्रेटरेट एंड शैल मीट एट लीस्ट वंस इन 90 डेज़ सही त हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से इन्हनि ॻाल्हियुनि खे पंहिंजो कॉन्स्टिट्यूशन फोरम में खयो वञे ऐं नंबर 1 नंबर 2 हिन में जेका ॿी ॻाल्हि आहे त हे जेको सेटिस्फाइड डिसीजन न आहिनि ऐं जेकॾहिं हिन में त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो जेको डिसीशन जेको आहे सो ओपिनियन मेजॉरिटी में ईंदो हाणे छा आहे हर फेडरल गवर्नमेंट जो मैटर ऑफ रिकॉर्ड आहे हर फेडरल गवर्नमेंट पाकिस्तान में काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट को अवॉइड कंदी आई आहे अवॉइड इन करे कंदी आहे जो असां वटि हिकिड़ो फेडरेशन जो एॾो हिकिड़ो स्ट्रांग रोल थी वियो आहे जो तव्हां ॾिठो त जॾहिं मुल्क हलियो 47 को चवां था त कॉन्स्टिट्यूशन ठहियो त का बि इंटर प्रोविंशियल बॉडी कोन हुई हालांकि सूबनि जा झगड़ा हुआ सूबनि जा पाण में राइज जो झगड़ो पर फेडरेशन छाकाणि जो सूबनि जा गसब करे वेठी ऐं सूबनि जी मर्ज़ीअ जे अगेंस्ट बि फ़ैसिला थिया जंहिंमें वनीट जो फ़ैसिलो बि आहे पैरिटी ॾियण जो फ़ैसिलो बि आहे ऐं कराचीअ जो सिंध जो मुंहुं कराची खसण जो फ़ैसिलो बि आहे इहे सभु सूबनि जे इंट्रस्ट अॻियां पर का अहिड़ी बॉडी कोन हुई जिते कोई कंप्लेंट करे माना इट वॉज़ अ डेलिबरेट अटेम्प्ट नॉट टू हैव अ फोरम तंहिंखां पोइ जॾहिं 56 जो कॉन्स्टिट्यूशन ठहे थो त उन में बि अहिड़ी का बि बॉडी कोन्हे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जहिड़ी का बि बॉडी कोन्हे इंटर प्रोविंशियल कॉन्फ्रेंस आहे ॿी का कमेटीज़ आहिनि पर काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जहिड़ी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी कोन्हे जिते सूबा जेकॾहिं हालांकि 2 सूबा थी विया पोइ हुननि इहो पंहिंजे लेखे इहो कयो त हुन सूबनि खे काफ़ी इख़्तियारात ॾेई छॾिया इन करे हुन चयो त कहिड़ो झगड़ा जहिड़ा न थींदा पर उन ज़माने बि पाणी जा मसइला या ॿिया मसइला ईंदा रहिया पर उन लाइ को बि फोरम कोन हो इन करे वन यूनिट गवर्नमेंट पंहिंजी मर्ज़ी जा फ़ैसिला कया छाकाणि सिंध सूबो कोन हो कोई असांखे कोन्हे त जेकॾहिं पाणी जी तोड़े जेका उन ज़माने में जेका बि पाणी जी विरासत थी या जेके हिस्टोरिकल राइट्स जेको पंजाब चए त मूं इस्टेब्लिश करे छॾिया मूंखे हुन को घटि पाणी न ॾियो मां अकाड में जेका विरासत थींदा हिस्ट्रिकल राइट बाबा हिस्ट्रिकल राइट्स तूं किथां वरिता हिस्ट्रिकल राइट्स उन खे तो तसवुरु करे जेको हिननि पाणी चोरायो वन यूनिट वारे ज़माने में ऐं वन यूनिट खां पोइ त इन में इहे इन जे करे हिस्ट्रिकल राइट्स तव्हां उनखे नथा चई सघो पिया पर उहो थिए थो हाणे इहे सभु ॻाल्हियूं इशू उथनि था न त जॾहिं सिंध गवर्नमेंट जेकॾहिं केस ठाहे थी जी बिस्मिल्ला सिविल सोसाइटी सपोर्ट कंदी सूबे जे हक़ लाइ जेका सिंध गवर्नमेंट विढ़े थी सिविल सोसाइटी सपोर्ट कंदी न सर इहो त ठीकु आहे पीपल्स पार्टी जेका हींअर दांव पई करे त मुस्लिम लीग नून जी गवर्नमेंट इजलास न पई सॾाए 9 महीना थी विया आहिनि आइन तोड़ण जो केस दाख़िल करियो 73 जो आइन इन जो बानी आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पीपल्स पार्टी पाण इहो आइन ॾिनो आहे मुल्क खे तव्हां जेकॾहिं माज़ी खे था नज़र में रखूं तव्हां इहो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो त पीपल्स पार्टी जो पंहिंजो किरदारु छा रहियो आहे जेके मुख़्तलिफ़ हुकूमतूं आयूं उन्हनि छा मां अर्ज़ु कयां न त जेका काउंसिल कॉमन 73 जे कॉन्स्टिट्यूशन में थिए थी उन में रिस्ट्रिक्शन कोन हुई पर पहिरीं मीटिंग जेका थिए थी जेके हे चवनि था जेको किताब लिखनि था या काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट पर छाकाणि जो मां गवर्नमेंट में हुयुसि त उनखे असां घणो करे IPC चवंदा इंटर प्रोविंशियल कॉन्फ्रेंस थींदी छाकाणि हिते जेके सब्जेक्ट्स लिखियल आहिनि न से काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे दायरे में कोन आहिनि मिसाल तौरु पहिरीं मीटिंग जेका भुट्टे साहिबु कई आहे साथी आहे अगस्त 75 में कॉन्स्टिट्यूशन अचण खां 2 साल पोइ उन में जेके इशूज़ जेके आया आहिनि
say a general review of political economic situation of Punjab Sindh. Political situation जेका आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट नथी अचे. सही. ॿियो जेको आइटम आहे इंसिडेंट ऑफ बॉम्ब एक्सप्लोशन. टियों आहे टाइटनिंग सिक्योरिटी अरेंजमेंट्स एयरपोर्ट ऑफ द कंट्री. चौथों आहे सिंधु देश मूवमेंट. पंजों आहे सिचुएशन इन ट्राइबल एरियाज़. छहों आहे करप्शन. सतों आहे प्रॉब्लम ऑफ फूड स्कार. इहे जेके बि आहिनि दीज आर मैटर्स रिलेटेड टू इंटर प्रोविंशियल, नॉट काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट. माना मुंहिंजे हिसाब सां इहा काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट कोन थी. सही. अचो ॿी मीटिंग जेका थिए थी वरी उन साल ई, उन में आहे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन पंजाब, लोकल बॉडीज़ इलेक्शन, रिव्यू ऑफ पॉपुलेशन प्लानिंग प्रोग्राम एंड पॉलिसीज़, मेजर्स ऑफ इनहांस एफिशिएंसी ऑफ पब्लिक सेक्टर ट्रांसपोर्ट. हाणे इहे क़िस्म जा अचनि था त जेके बि भुट्टे साहिब जे ज़माने में जेके 3 काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जूं मीटिंग थियनि थियूं उन में का बि अहिड़े इशू कोन्हे जेको काउंसिल ऑफ कॉमन, माना त उन्हनि बि अवॉइड पियो कयो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट. जेका परवी में जेके इश्यूज़ अचनि था अचो उन ते ॻाल्हि कोन थी ॿिनि ॻाल्हि. अच्छा तंहिंखां पोइ अचो तव्हां इशूज़ डिस्कस्ड इन CCI त सभु हाणे हे जेको पोइ 76 खां पोइ ज़िया जे दौर में का बि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट कोन थी थिए, का बि मीटिंग कोन थी थिए. बेनज़ीर फर्स्ट गवर्नमेंट में का बि मीटिंग कोन थी थिए. वरी मीटिंग अची थिए थी जॾहिं वाटर अकार्ड अचे थो 91 माना फर्स्ट नवाज़ गवर्नमेंट में. फर्स्ट नवाज़ गवर्नमेंट में अचे थो जंहिंमें चवनि था रूल्स एंड प्रोसीजर ठाहियो CCI जा, पेमेंट ऑफ नेट प्रॉफिट इलेक्ट्रिसिटी जेको CCI जो मसइलो आहे, अपॉइंटमेंट ऑफ इंडस वाटर्स फॉर द 4 प्रोविंसेस, अपॉर्चनमेंट ऑफ इंडस. ये 3 CCI जा सब्जेक्ट इहे अचनि था पिया. माना जेन्युइन मीटिंग जेका आहे साहब 91 में थी थिए. इन खां पोइ जेका ॿी जेका थिए थी 5th मीटिंग जेका थिए थी पई पंहिंजो, वरी इन खां पोइ नवाज़ शरीफ़ ज़माने में उहा बि इन हिसाब सां थिए थी पई. नवाज़ शरीफ़ जो साॻियो दौर आहे उन में जेका थिए थी पई. त इहो जेको आहे सो सॉरी माना 73 खां पोइ 91 ताईं को बि CCI जो जेकॾहिं आइनी जेको दायराकार आहे असां ॾिसूं हुनखे साम्हूं रखंदे त का बि मीटिंग कोन्हे थी. न का बि आइनी जेको दायरे खे जेको असांखे ॾिना सब्जेक्ट हुन में का बि मीटिंग कोन थी आहे. ऐं पोइ 5th मीटिंग जेका थी आहे वरी थी आहे साॻे नवाज़ शरीफ़ दर में, जंहिंमें वाटर जो जेको अकार्ड थी वियो आहे उन वाटर अकार्ड जी डिस्ट्रीब्यूशन जी पॉलिसीज़ आहिनि. पोइ 5हीं 6हीं मीटिंग जेका सेप्टेंबर में थी आहे, 7हीं मीटिंग जेका थी आहे. पोइ वरी अचे थी प्राइवेटाइज़ेशन वापदा. इहो बि वापदा जो बि इशू CCI जो आहे. इहे सभु जेके फर्स्ट नवाज़ गवर्नमेंट में हीअ जेका तव्हां ॾिसो था अॼुकल्ह वापदा जी भञकड़ जेका थी रही आहे, डिस्कोर्स ठहियूं, इहे सभु CCI जा फ़ैसिला हुया ऐं इहे नवाज़ शरीफ़ जे ज़माने में थिया, उहो कम्युनिकेट कया विया. त इहे सॼो जेको आहे ऐं वापदा एक्ट जी जेका तरमीम थी, इहे सभु नवाज़ शरीफ़ जे पंहिंजो कुझु फर्स्ट रूल गवर्नमेंट में थियूं, कुझु वरी सेकंड गवर्नमेंट में थियूं. बेनज़ीर सेकंड गवर्नमेंट में CCI जी मीटिंग कोन थी आहे. यानी कि मोहतरमा ये ॿिन्ही दौरनि में CCI जी मीटिंग कोन थी आहे. वरी थी आहे दौर में, छाकाणि जो जंहिंमें आयो आहे 8हीं मीटिंग जेका थी आहे वरी नवाज़ शरीफ़ सेकंड गवर्नमेंट में, उन में वरी प्राइवेटाइज़ेशन ऑफ जेको पहिरें दौर में हिन चयो हो त कंपनियूं थींदियूं, पोइ वरी प्राइवेटाइज़ेशन ऑफ द पावर कंपनीज़. इन खां पोइ नेशनल वाटर रिसोर्स डेवलपमेंट प्रोग्राम. इन खां पोइ ॿी मीटिंग थी आहे प्राइवेटाइज़ेशन प्रोग्राम. हे थियो तव्हांजो प्री 18th अमेंडमेंट. सही. 11 मीटिंग. मुशरफ जे दौर में का बि कोन्हे. मुशरफ दौर में काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी का बि मीटिंग कोन्हे. का बि कोन्हे थी. का बि कोन्हे. न मुशरफ जॾहिं पाण इक़्तिदार में हो या पोइ जॾहिं असेंबली आई न शौकत अज़ीज़ जो दौर न का बि काउंसिल ऑफ कॉमन इंटर प्रोविंशियल कॉन्फ्रेंस थींदी पर काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट मीटिंग रिकॉर्ड ते कोन्हे. इन खां पोइ इहो जेके मूं तव्हांखे ॿुधायो त प्री 18th अमेंडमेंट जेके आहिनि से 11 मीटिंग्स थियूं. पोइ 18th अमेंडमेंट अची वई ऐं 18th अमेंडमेंट अचण खां पोइ जेका आहे सा 2-3 ॻाल्हियूं सुठियूं थियूं, तमामु सुठियूं थियूं. इहे बि तव्हां नाज़रीन जेके ॾिसनि तव्हां बि नोट कयो त 18th अमेंडमेंट हिन पावर जेके आहिनि काउंसिल जा वधाए छॾिया. ॾिसो सर 18th अमेंडमेंट खां पोइ जेका सूरत हाल आहे हुन ते पाण ॻाल्हाईंदासीं. टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो. नाज़रीन हलो था ब्रेक ते असां गॾु रहिजो. नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पिया कई गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जी ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु. साईं तव्हां जेका 18हीं तरमीम खां अॻु वारी सूरत हाल जेका तव्हां ॿुधाई उन मां लॻे ई पियो त सवाइ मियां नवाज़ शरीफ़ जे बाक़ी ॿियूं जेके बि हुकूमतूं हुयूं उहे गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल खे अवॉइड कंदियूं रहियूं ऐं ख़ासि करे
आइन में भी का अहिड़ी पाबंदी कोन हुई त एतिरनि ॾींहंनि में इजलास तव्हांखे हर सूरत में करिणो आहे, तंहिं करे उन्हनि हुकूमतुनि उनखे संजीदगी सां न वरितो। पर मियां साहिब जो जेकॾहिं रिकॉर्ड ॾिसूं था त उहो सुठो आहे सभिनी हुकूमतुनि जे भेट में। उहो इन करे थियो, मां तव्हांखे ॿुधायां, छाकाणि मियां साहिबु ऐं पंजाब जो पंहिंजो इंट्रस्ट ॿ शयूं हुयूं। सही। हिकिड़ो त जेके बि आइटम डिस्कस थिया आहिनि 90% रिलेट टू द वापदा मुख़्तलिफ़ स्टेजिस ते, छाकाणि जो वर्ल्ड बैंक जो प्रेशर हुयो 90s में, जॾहिं त वर्ल्ड बैंक ॿाहिरि निकिरी वई पावर सेक्टर मां ऐं तंहिंखां पोइ बेनज़ीर साहिब जे ज़माने IPP शुरू थिया, त इहा ट्रेंड कंटिन्यू रही। त पोइ इहो बि वर्ल्ड बैंक जो शर्त हो, डोनर जो शर्त हो त तव्हां वापदा खे टोड़ियो, कंपनीज़ ठाहियो, प्राइवेटाइज़ कयो। त इहे सभु इशू उन जे आया आहिनि। ॿिया जेके इशूज़ आया आहिनि, सो जीअं वाटर अकार्ड थियो, उनखे कयो वियो, वाटर अकार्ड जी डिस्ट्रीब्यूशन थी, उहो थियो, 10 डेलीज़ थियो, इरसा जो क़याम थियो। इहे सभु मियां साहिब जा या खणी चओ पंजाब जा फेवरेट टॉपिक्स आहे, जंहिंजे करे आया। ऐं निजकारी बिल्कुलु सही था पॉइंट आउट कया। इहा की बाक़ी जिते असांखे तकलीफ़ हुई गैस जा राइट्स आहे, बलोचिस्तान जा राइट्स आहे, असांजा ॿिया जेके राइट्स आहे, उन जे लाइ न असांजे सूबनि उन वक़्तु दांह कई, न वरी काउंसिल ऑफ इंट्रस्ट उनखे एड्रेस कयो। तंहिंजे करे मियां साहिब जे जेका तव्हां कारकर्दगी चओ था, उन में हिकिड़ी एंगल हुई, तंहिंजी उहा जेका मूं तव्हांखे एक्सप्लेन कई। हाणे अचूं था 18 अमेंडमेंट ते। 18 अमेंडमेंट में काफ़ी इख़्तिलाफ़ी नोट्स आहिनि, मां तव्हांखे जेके पढ़ी ॿुधायां इन काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जे ख़िलाफ़ु। पर मियां रज़ा रब्बानी असांजा पार्टी ऐं प्लस प्रेसिडेंट ज़रदारी साहिबु उन्हनि जो जेको बि हुयो, त इहो उन्हनि खे क्रेडिट त ॾिबो, छाकाणि जो काफ़ी इशूज़ ते MQM मुखालफ़त कई, काफ़ी इशूज़ ते पंजाब जे मेंबरनि मुखालफ़त कई, नवाज़ लीग वारनि मुखालफ़त कई, क्यू लीग वारनि मुखालफ़त कई। पर NWFP ऐं सिंध दे आर क्वाइट स्ट्रांग। सिंध जे मेंबरनि जो कंहिंजो ख़ासि कंट्रीब्यूशन कोन्हे। जेके बि ऑब्ज़र्वेशन आहिनि त में मां सिंध जे मेंबरनि जो 18 अमेंडमेंट वारी कमिटी, बाक़ी हा मियां रज़ा रब्बानी बाय फोर्स ऑफ हिज पर्सनैलिटी was able to overrule those people। ईअं न त को सिंध वारनि पंहिंजो केस प्लीड कयो, मूंखे सिंध जी प्लीडिंग नज़र कोन थी अचे पई, पर मियां रज़ा रब्बानी इन खे ओवररूल करे ऐं पंहिंजा 18 अमेंडमेंट आंदी। ऐं हुन में जेका फेवरेबल जेका ॻाल्हि थी, त हिननि जेका आहे सा पंहिंजो कर्टेल करे छॾी। पहिरीं ॻाल्हि त जेका कनकन लिस्ट ख़तमु थी वई, बिल्कुलु। नंबर ॿियो त फीडरल लिस्ट जेका पार्ट 1 पुराणी हुई, उन में बि कुझु आइटम्स कर्टेल थिया, पर थुले लेखे फीडरल गवर्नमेंट खे पावर्स उहे रहिया जेके असां शुरू को चाहियूं पिया। भेण के जॾहिं असां इंडिपेंडेंट पाकिस्तान जी ॻाल्हि कईसीं, माना त हाणे जेके चवण में 59 आइटम्स आहिनि, पर सभु आइटम्स ॿिया आहिनि, पर बेसिकली जेको फीडरल गवर्नमेंट वटि आहे हिन वक़्तु कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़, जेका फीडरल लिस्ट था चऊं असां, उन में डिफेंस आहे, एक्सटर्नल अफेयर्स आहे, करंसी आहे, पोस्ट टेलीग्राफ आहे, फॉरेन स्टूडेंट्स स्कॉलरशिप्स आहिनि, माना एजुकेशन न पर रुगो फॉरेन स्टूडेंट्स रिलेटेड आहे, न्यूक्लियर पावर आहे, फॉरेन ट्रेड आहे, नेशनल हाईवे अथॉरिटी आहे, स्ट्रेटेजिक रोड्स आहिनि, ऐं फिशिंग बियॉन्ड टेरिटरीज़, माना पाकिस्तान सूबनि जे अंदरि को ॿाहिरि बियॉन्ड टेरिटरीज़, टैक्सिस, ड्यूटीज़, कस्टम्स, इनकम टैक्स, कॉर्पोरेशन टैक्स, ऑयल ऐं गैस जे जेका टैक्स लॻंदी, नॉट रॉयल्टी, नॉट ड्यूटी, टैक्स ऐं पैसेंजर टैक्स, बसि इहे। दैट्स इज़ ऑल राइट। कंकन लिस्ट ख़तमु थी वई। बाक़ी जेके इशूज़ आहे उहे आया पार्ट 2 में, माना उहे सब्जेक्ट्स जेके सूबे वेस्ट पाकिस्तान खे या ईस्ट पाकिस्तान खे ॾिनल हुयूं 62 कॉन्स्टिट्यूशन में, उहे अची विया पार्ट 2 में। हालांकि जेकॾहिं सही माना में सूबा 73 में विढ़नि हा, इहे सूबा पाण ॾे वापसि वठनि, इहे सब्जेक्ट कांकर 2 वारा पार्ट त हिन पार्ट 2 एस्टेब्लिश करे उन में विधा, पर उहे पार्ट 2 वारा सब्जेक्ट सूबा वापसि वठी सघनि पिया। इन द प्रेसिडेंट त जॾहिं बंगाल जो सूबो इहा हक़ रखी सघे पियो, रेलवे रखी सघे पियो, वाटर एंड पावर रखी सघे पियो, इंडस्ट्रीज रखी सघे पियो, इलेक्ट्रिसिटी रखी सघे पियो, सेंसस रखी सघे पियो, त असां छो नथा रखी सघूं? उहा नाइंसाफ़ी थी, छाकाणि उहो पोइ हिननि पार्ट 2 क्रिएट कई। पार्ट 2 क्रिएट करे पोइ उनखे हलायूं कोन प्रॉपरली। पहिरियों दफ़ो मां ॾिसां थो त 154 आर्टिकल जॾहिं अचे थो पियो CCI जो, त इन में हिननि चयो आहे त काउंसिल शैल फॉर्मुलेट, इते काउंसिल खे पावरफुल कनि था, सूबनि खे कोन था कनि, पर हलो काउंसिल खे पावरफुल कनि था। शैल फॉर्मुलेट एंड रेगुलेट पॉलिसीज़ इन रिलेशन टू द मैटर्स ऑफ पार्ट 2 of the federal legislative list and shall exercise supervision control over the related institution।
सभिनी इदारनि ते कंट्रोल कंट्रोल थींदो, सुपरविजन बि थींदी। सुपरविजन ऐं इहा ई ॻाल्हि जेका हिन पिटीशन में असां चयो त बाबा तव्हां जॾहिं लिखो था त सुपरविजन कंट्रोल, त पोइ फेडरल कैबिनेट जे परवी में ॿाहिरि अची विया किस्म। सही दे आर नॉट पार्ट ऑफ द फेडरल कैबिनेट। फेडरल कैबिनेट शुड कन्फाइन टू द पार्ट 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन। पार्ट 2 लाइ तव्हां फेडरल कैबिनेट वांगुरु हिकिड़ी सेक्रेटरेट ठाहियो जिते तव्हां इहे सभु CCI सेक्रेटरेट ठाहियो ऐं CCI सेक्रेटरेट में इहे सभु इश्यूज़ उते डिस्कस कयो। त इन खे जेकर तव्हां कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन में वेंदो त इहे जेके फ़ैसिला थिया आहिनि इन्हनि सब्जेक्ट्स ते फेडरल कैबिनेट में उहे आउं चवंदो उहे बि कॉन्स्टिट्यूशन चैलेंज। सर उहे त रुगो काबीना त वॾो फोरम आहे, हू त ECC जे लेवल ते बि इहे डिसीजन कनि था न। ECC में बि फ़ैसिला थियनि था, एकनिक में बि फ़ैसिला थियनि था, त CCI में फ़ैसिला थियनि था। इहे सब्जेक्ट जेके CCI जो सब्जेक्ट आहे इहे इन जे लाइ एकनिक, छाकाणि जो एकनिक जेका आहे एग्जीक्यूटिव कमेटी ऑफ नेशनल इकोनॉमिक काउंसिल आहे, उहो त हक़ु आहे। CDWP एकनिक को नंढो फोरम आहे, पर जेका कैबिनेट कमेटी जेका ECC आहे सा कैबिनेट जो हिसो आहे। उनखे कोन थो मञा पियो त उहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे हिसे में इंटरव्यू ऐं तंहिंखां पोइ ECC में सूबनि जी नुमाइंदगी कोन्हे, कैबिनेट में सूबनि जी नुमाइंदगी कोन्हे। त उहे फ़ैसिला जेके सूबनि जे परवी में अचनि था, माना पार्ट 2 ऑफ द कंकरेंट लिस्ट, उनखे तव्हां कीअं था करे सघो। त मुराद शाह खे पंहिंजी स्कोप वधाइणु चाहे घुरिजे। न रुगो एतिरो त 90 डेज़ में कोन थी आहे काउंसिल, पर इन को त इन जो स्कोप बि वधे ऐं जेके फ़ैसिला उते थियनि था पिया उहे कॉन्स्टिट्यूशनली न आहिनि। ही कैन एंगेज अ टीम ऑफ एडवोकेट्स। असांखे जेको जेका थींदी मदद असां करण लाइ तयारु आहियूं, जेकर असांखे कोई लाइक़ु सम्झे थो माण्हू। हाणे ॿ शयूं इन में ख़िलाफ़ वर्ज़ी थी न। हिकिड़ो त थियो त जेको तव्हां इजलास बि कोन सॾायो, पर जेका मज़ेदार ॻाल्हि थी आहे इन जूं 3 मुख्य शकियूं। पहिरियों त जेका तव्हांखे पहिरीं शक या पढ़ी ॿुधाई जंहिं मुंहिंजो रोल अची वियो। ॿी शक हुई द काउंसिल कम्स विदिन 30 डेज़ ऑफ द प्राइम मिनिस्टर टेकिंग ओथ, उहा बि 30 डेज़ में कोन थी, उहा बि देर सां थी। तंहिंखां पोइ द काउंसिल शैल हैव अ परमानेंट सेक्रेटरेट एंड मीट एट। हाणे काउंसिल जी परमानेंट सेक्रेटरेट आहे ई कोन, बिल्कुलु परमानेंट सेक्रेटरेट कोन्हे, पर उहा पार्क थियल आहे इंटर प्रोविंशियल कॉन्फ्रेंस, इंटर प्रोविंशियल जी जेका मिनिस्ट्री आहे, इंटर प्रोविंशियल कोऑर्डिनेशन जेका असां IPC था चऊं, या रूल्स ऑफ बिज़नेस में इन जो ज़िक्र ई कोन्हे। रूल्स ऑफ बिज़नेस में काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट इज़ कवर्ड अंडर एन इंटर प्रोविंशियल कॉन्फ्रेंस। इंटर प्रोविंशियल जेका काउंसिल आहे, इंटर प्रोविंशियल काउंसिल जी जेका मिनिस्ट्री आहे, तव्हां नोट कयो त उहा इंटर प्रोविंशियल काउंसिल में कवर थिए आहे। माना ॿी ख़िलाफ़ वर्ज़ी इहा थी, इहा त हिक ते ॿी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी रहिजे। ऐं जेका जॾहिं मां विज़िट कयां थो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट, जेके 4 चइनि मुश्तमिल कमरनि ते हिकिड़ो इदारो आहे जंहिंमें को का ॻाल्हि कोन्हे ऐं जंहिंखे को पावर कोन्हे, जेके जस्ट जार सिटिंग जॾहिं थिए थी, मीटिंग थिए थी, त माना it should be strong like cabinet division. There should be a council of common interest division. issues जेके से उहा बाक़ाइदे कैबिनेट डिवीजन वांगुरु काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी बाक़ाइदे हिकिड़ो अलॻि डिवीजन हुजे। इट शुड बी नॉट पार्ट ऑफ द इंटर प्रोविंशियल कॉन्फ्रेंस। उहा पंहिंजा ॿिया जेके ॿिया प्रोविंस जा उते वेंदा, पर पार्ट 2 वारनि जे लाइ अलॻि हिकिड़ी हुजे, कैबिनेट वांगुरु हुजे। इट शुड मीट लाइक कैबिनेट। ऐं उन में ॾिसो मर्कज़ जी नुमाइंदगी फुल हूंदी न। हिकिड़ो प्राइम मिनिस्टर साहिबु हूंदो, 3 हुन सां ॿिया वज़ीर हूंदा, त 4 त थी वई न मर्कज़ में, 4 सूबा हूंदा। पोइ इन एॾे इम्पोर्टेंट फोरम खे तव्हां अहमियत ई कोन था ॾियो। अहमियत इन करे कोन था ॾियो जो तव्हांजे अंदरि में आहे चोर। तव्हां हर शइ हड़प, हर शइ खाई वञो, हर शइ उहा थिए जेका पंजाब जे इंट्रस्ट में थिए। तोड़े LNG जा पावर हाउस लॻनि, तोड़े गैस जी डिस्ट्रीब्यूशन थिए, तोड़े ॿिया के इशू अचनि, फॉरेन जी बारोइंग थिए। तव्हां कीअं था हलो कयो त पंजाब वञी डायरेक्ट निगोशिएट करे थो, बारो करे थो, जॻह अल्टीमेटली त सॉवरेन कंट्री इज़ अ पाकिस्तान। सुभाणे जेकर पंजाब फेल थींदो त गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान पे भरींदी। ऐं सिध गवर्नमेंट एक्टिव कोन्हे। जेकॾहिं पंजाब ॿाहिरि वञी बारो करे सघे थो पियो, त सिध गवर्नमेंट घणा दफ़ा वञी ॿाहिरि बारो कयो आहे। न इन क़िस्म जो त को असांखे तहरुक ई नज़र नथो अचे सिंध गवर्नमेंट में। त छो उन्हनि जे हथ ते उन्हनि खे रोकियो त रोकिया कोन था न। कॉन्स्टिट्यूशन प्रेसिडेंट आहे, हिन मियाँ साहब वञे थो, वञी डायरेक्ट नेगोशिएट करे अचे थो पियो, पावर हाउस नेगोशिएट करे अचे थो पियो, LNG जा एग्रीमेंट नेगोशिएट करे अचे थो पियो। ऐं दिलचस्पी जी ॻाल्हि इहा आहे त जे LNG ते जिते झगड़ो जेका मुराद अली शाह जी ॿी जेका सब्जेक्ट हुई, उन ते जॾहिं मीटिंग थिए थी LNG ते पावर हाउस जेको पंजाब हणे थो, 3 पावर हाउस पंजाब हणे थो।
ऐं पैसा फेडरल गवर्नमेंट थी ॾे ऐं उनखे अंडर द थंब एग्रीमेंट कराइनि था पिया सुई सदरनि खां PSO खां ऐं सुई नादरनि खां। इहो टियों ॾींहुं राति जो एग्रीमेंट थियो आहे त तव्हां इहो कयो इन पावर हाउसिस खे गैस ॾियो, जंहिं सुई नादरनि जे मैनेजिंग डायरेक्टर रिज़ाइन कयो ऐं नओं मैनेजिंग डायरेक्टर बोर्ड को कराए ऐं उहो सॼो फ़ैसिलो जेको आहे सो ब्यूरोक्रेटिक लेवल ते करे ऐं हाणे उहे पावर हाउस लॻंदा। हाणे पोइ असां घोड़ा घोड़ा कंदासीं बाबा। जॾहिं सॼो प्रोसेस थिए थो ऐं इहे LNG जा पावर हाउस जा प्रोजेक्ट CDWP में ऐं एकनिक में अप्रूव थियल अथव, जिते सिंध जी पार्टिसिपेशन हुई। बिल्कुलु। पोइ तव्हां उन वक़्तु किथे आहियो? Why do you not raise it? मतलब प्रॉपर फोरम्स ते असां आवाज़ उथारियूं ई नथा। फोरम्स ते नथा उथारियूं, सही वक़्त ते आवाज़ कोन था उथारियूं, सही जॻह ते आवाज़ कोन था उथारियूं, जेकर उथारियूं बि था त उनखे फॉलो कोन था कयूं। सही। हीअ त तव्हांखे यू हैव गॉट लॉट ऑफ मीट। सही। हीअ हिकु हिकु शक जी ख़िलाफ़ वर्ज़ी थी रही आहे ऐं तव्हां यू नेवर बॉदर अबाउट माना त तव्हां पाण कोन था चाहियो त सूबा स्ट्रांग थियनि। 18 अमेंडमेंट ते तव्हां सूबनि जे इख़्तियार त वठण लाइ तयारु आहे। रज़ा रब्बानी जंहिं बि नमूने कयो मार्वलस जॉब, हुन तव्हांखे ॾियाराया पीपुल्स पार्टीअ जो मार्वलस जॉब। सदर ज़रदारी बहितरीनु कमु, पर पोइ छा थियो? नतीजो चेंज त काई कोन थी। नतीजो न तव्हां पावर सिस्टम आहे सूबो छा थियो जो विदिन 6 months हुन रिवाइव करे छॾी। 17 11 अॼु 40 डिवीजन्स वेस्टर्न फेडरल गवर्नमेंट में। छाकाणि जो हुननि जी ब्यूरोक्रेसी कोन पिए चाहियो त असां 7 सब्जेक्ट ते गुज़र कयूं, हुन कोन पिए चाहियो त 7 सेक्रेटरी थियनि। हुन चयो पिया त बाबा जेके असांजा 40 एडिशनल 80 एडिशनल सेक्रेटरी 40 फेडरल सेक्रेटरी काॾे वेंदा? सही। सूबा त उनखे कोन खणंदा। माना त फ्यूचर हो चवनि पिया त जेका पंजाब ब्यूरोक्रेसी आहे, छाकाणि इन सॼे लॾे में सिंधी ब्यूरोक्रेसी त घटि आहे न, पर जेका DMG जी ब्यूरोक्रेसी आहे या NWF जी ब्यूरोक्रेसी आहे जेका डोमिनेट थी करे ब्यूरोक्रेसी, उहे कीअं चाहिनि पिया? न पर सर somehow other they managed to restore everything। हाणे टुका बि हिते डील थींदा, पोलियो बि हिते डील थींदो, ड्रग प्राइसिस बि हिते डील थींदियूं, एजुकेशन पॉलिसी बि डील थींदी, प्राइमरी एजुकेशन बि डील थींदी, हायर एजुकेशन कमीशन बि थींदी, पैसा बि हिते ईंदा। पोइ छा जो एग्रीकल्चर पॉलिसी बि हिते थी। तव्हां जे हिते त वीट इम्पोर्ट सिंध की असां कोन था सब्सिडाइज़ कयूं, शुगर इम्पोर्ट जा फ़ैसिला कंदी ECC कीअं? न पर फेडरल गवर्नमेंट दिस इज अनकॉन्स्टिट्यूशनल। न पर फेडरल गवर्नमेंट त इहो थी चए न त सूबनि में जेकॾहिं एजुकेशन जा इदारा आहिनि, हेल्थ जा इदारा आहिनि, त उहे विफ़ाक़ जा बि आहिनि, इस्लामाबाद में बि आहिनि, या विफ़ाक़ जे मातहत बि अहिड़ा इदारा आहिनि, उनखे हलाइण लाइ त मिनिस्ट्री खपे न? त मिनिस्ट्री खपे। ठाही न हिकिड़ी पंहिंजो कैपिटल डेवलपमेंट ठही कैड ठही वई ऐं त को पोइ हिकिड़ी तव्हां पंहिंजे सूबनि जे लाइ का बि को बि इदारो ठाहे छॾियो। पर तव्हां इनखे पॉलिसी लेवल ते ECC ते कीअं था खणी अचो? सही। तव्हां ECC में पॉलिसी लेवल ते कीअं था फ़ैसिला कयो? तव्हां का इम्पोर्ट कंदी, तव्हांखे इम्पोर्ट जी आज़ादी थींदी, खंड इम्पोर्ट थींदी, खंड एक्सपोर्ट थींदी, एग्रीकल्चर प्रोडक्ट्स आहे, पोइ उनखे चवंदा इहो फॉरेन ट्रेड आहे। सही। जीअं LNG में चवनि था इहो फॉरेन ट्रेड आहे, पर इहे जेके आहिनि से कॉन्स्टिट्यूशन जूं भञकड़ियूं आहिनि। हिकिड़ी नज़र में रखणु घुरिजे। इहो जेके मां सॼो बैकग्राउंड ॾिनो आहे या जेकी हिते लिखियलु आहे, इहो पंहिंजो ट्रैक रिकॉर्ड ॾिसी करे ऐं इदारनि सां मिली करे सिंध गवर्नमेंट को कॉम्प्रिहेंसिव केस खणी अचे न। बजाए इशू टू इशू कढी तव्हां कॉम्प्रिहेंसिव केस खणी अचो ऐं त को पोइ नंबर 1 पाण में कैपेसिटी पैदा कयो। ॿ इशू आहिनि न। 18 अमेंडमेंट में तव्हांखे पावर्स आहिनि, तव्हां कैपेसिटी पैदा कोन कई। तव्हांखे चयो हो त ऑयल एंड गैस जा जेके लाइसेंसिंग जेका थींदी, उहा न्यू लाइसेंसिंग फ्यूचर में सूबा उन में पार्टिसिपेट कंदा। सही। न्यू फील्ड्स में अञा तव्हां वटि गैस जो डिपार्टमेंट ई कोन्हे। तव्हां हीअं हिकिड़ो एनर्जी डिपार्टमेंट विझी छॾियो, तव्हां वटि गैस जो को सिस्टम ई कोन्हे, तव्हां वटि कैलकुलेशन ई कोन्हे त तव्हांजी गैस केतिरी तव्हांजे फील्ड में निकिरे ऐं उन ते तव्हांजी केतिरी ड्यूटी ड्यू थी थिए, केतिरो जेको कम्यूनिटी फंड थो डेवलप थिए, केतिरो तव्हांखे मिलियो आहे, केतिरो न मिलियो आहे। आई आहे का डेटा रिलीज़ थी आहे? घणा साल थिया आहिनि 18 अमेंडमेंट खे? घणा साल थिया आहिनि? उन खां पोइ सिंध गवर्नमेंट घणनि सालनि खां वेठी आहे ऐं पीपुल्स पार्टी इहे इन्हनि इश्यूज़ ते केरु ॻाल्हि कमु कंदो? छाकाणि तो असांजी रिसोर्सिस एतिरा कोन आहिनि, तो असांजी का एप्रोच एतिरी आहे जो असां इहे अलॻि करे कढी सघूं। पर गैस फील्ड्स उते आहिनि, मीटर लॻा पिया आहिनि, केतिरी गैस वञे थी, कहिड़े रेट ते गैस वञे थी, तव्हांजो सो केतिरो बीठो, तव्हांजा एग्रीमेंट्स कहिड़ा आहिनि, तव्हां घस भई इहे जेके बि गैस फील्ड्स आहिनि तव्हांजा एग्रीमेंट हथु कयो। हर एग्रीमेंट में पंहिंजी हिकिड़ी नोयत आहे, उन में तव्हांजो केतिरो शेयर बीहे थो तव्हां नोट कयो। कॉन्स्टिट्यूशन में जेकी लिखियलु आहे इहा का ॻाल्हि त आहे ई कोन नी। सर टाइम हिकिड़े ब्रेक जो थियो आहे, ब्रेक खां मोटी ऐं इहो ॼाणणु चाहींदुसि तव्हां छा सजेस्ट कंदो फौरी तौर ते जेके आइन जूं भञकड़ियूं थियनि पियूं, इहे भञकड़ियूं रोकण लाइ कहिड़ा कहिड़ा स्टेप खणणु
घुरिजनि सिंध गवर्नमेंट खे सिविल सोसाइटी खे जीअं तव्हां ज़िक्र कयो पिटीशन जो, त सिविल सोसाइटी पिटीशन में वही पर 1.5 साल थियो आहे, अञा ताईं उन ते को नतीजो न आहे निकितो, त हाणे स्टेप्स छा हुजणु खपनि उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। टाइम सां ब्रेक जो नाज़रीन, असां हलूं था ब्रेक ते, असां सां गॾु जो ब्रेक खां मोटी वरी साईं जूं सजेशन्स ॿुधंदासूं जेको CCI जे हवाले सां, गॾियल मफ़ाद जी काउंसिल जे हवाले सां आहिनि, ऐं उन जेको सिंध जा हिन वक़्त ताईं रिज़र्वेशन रहिया आहिनि उहे कीअं ख़तमु थी सघनि था, उन लाइ सिंध हुकूमत खे कहिड़ा क़दम खणणु खपनि। अचो था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। सही जेके बि इख़्तियारनि जी तव्हां ॻाल्हि कई, जेके इशूज़ आहिनि सिंध गवर्नमेंट जा, उहे सभु साम्हूं रखंदे स्टेप्स फौरी तौर ते कहिड़ा खणणु खपनि? तव्हां सम्झो था त अदालत में वञणु खपे हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट खे? न ॾिसो, इहे रुॻो सिंध जा न आहिनि, ॿियनि नंढनि सूबनि जा बि काफ़ी इशू आहिनि। जीअं तव्हां ॾिठो त हाणे जेको पाणी जे रॉयल्टी जो जेको इशू आहे, उहो पाण जेको वज़ीर आला आयो सो पाण नेपरा में वियो, उतां रेट वरितई वञी, उन रेट ते हाणे नओं रेट मिलंदो, नओं रेट मिले थो नथो मिले, नेट हाइडल पावर जो पुराणो रेट उन ते एरियर्स जो, त हुनजो पंहिंजो इशू आहे। बलूचिस्तान जा अञा के गैस जा इशू आहिनि, ॿिया के डेवलपमेंट जा इशू आहिनि। सिंध जा बेशुमार इशू आहिनि, जंहिंमें पाणी आहे, इरसा जो फीडर जो मेंबर न रखणु, इहे सभु इशू आहिनि जेके सिंध गवर्नमेंट खे रेज़ कनि। तंहिंखां पोइ गैस जी रॉयल्टी आहे, LNG आहे, LNG जो रोल आहे, इन में सभु जेके मुंतक़िल करे जेकॾहिं LNG असांखे ॾियनि था त LNG सही आहे या ग़लति आहे, इहे सॼी ऐं तरकोल ते डेवलपमेंट अञा काई ॻाल्हि कोन थी आहे। ॿिया जेके एनर्जी जा असांजा इशूज़ आहिनि, ओवर बिलिंग थी रही आहे, उन ते असांजो कोन उन्हनि जे जेके रेट्स सही कोन था मिलनि, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से करणु घुरिजनि। पर ॾिसो, मां तव्हांखे थोरो हिकिड़ो रिकॉर्ड ॾेई छॾियां त पंहिंजो यानी कि हिकिड़ो थोरो हिस्टोरिकल तव्हां ॾिसी छॾियो त 73 खां वठी 2010 ताईं जेको मां पियो चयो त अवॉइड थियूं कनि फेडरल गवर्नमेंट, अवॉइड थी करे, छाकाणि बॉल इज़ इन द फेडरल गवर्नमेंट कोर्ट ॿिन्ही सूरतुनि में। त 73 खां वठी 37 सालनि में रुॻो 11 मीटिंग थियूं। 73 खां 18 तरमीम ताईं? हा, रुॻो 11 मीटिंग थियूं ऐं 44 आइटम डिस्कस थिया। पर 18 तरमीम खां पोइ कोई 14 मीटिंग्स थियूं न, सही, ऐं कोई 80-90 आइटम डिस्कस थिया। वॾी तब्दीली अची वई, तब्दीली त अची वई, छाकाणि जो उहे कंहिंजे इंट्रेस्ट, छाकाणि तब्दीली इन करे अची वई जो कोर्ट हिननि जे डिसीशन खे चैलेंज करणु लॻी। मिसाल तौरु प्राइवेटाइज़ेशन लाइ विया त हिते सुप्रीम कोर्ट हिन खे चयो बाबा तव्हां CCI को कंट्रोल वरितो आहे, सही, या ॿिया काफ़ी अहिड़ा इशूज़ आहे जिते त कोर्ट जे मजबूरीअ जे तहत आया। अॻिते हली करे थी सघे थो वरी कोर्ट हिन जे ॻाल्हियुनि खे चैलेंज करे जेकॾहिं CCI में न वेंदा त इहो जेको, पर वरी जेका आहे माठ लॻी पई आहे। गुज़िरियल 2 सालनि में 2 या 3 मीटिंग थियूं आहिनि, जेका 8 मीटिंग थियणु घुरिजनि हा। एॾे खां पोइ गुज़िरियल 7 महीननि खां हिकिड़ी बि मीटिंग कोन थी आहे। त इहा मतिलबु त नियत कोन्हे, मजबूरी आहे, या त कोर्ट जो डंडो थो लॻे या वरी पंहिंजो इंट्रस्ट अचे थो। सही, पंहिंजो मीन्स पंजाब जो इंट्रस्ट अचे थो, छाकाणि जो नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट जेका आहे प्रो पंजाब आहे, तंहिंजे करे थिए थो। पर ॻाल्हि इहा त सभिनी सूबनि खे एक्टिवेट करणु घुरिजे, छाकाणि सभिनी सूबनि जा पंहिंजा मसइला आहिनि। ऐं उन में 2 ॻाल्हियूं, इट शुड बी स्टार्ट विथ इट त बाबा पहिरियों त काउंसिल जी परमानेंट सेक्रेटरी ठाहियो लाइक कैबिनेट। सही, छाकाणि हिन वटि जेको तव्हां इंटरप्रांशल में ॻंढे छॾिया, इहा ॻाल्हि ग़लति आहे, गैर जाइज़ आहे। हिकिड़ी स्ट्रांग परमानेंटली वेल मैंड सुठनि माण्हुनि ते हिकिड़ी मुश्तमिल स्ट्रांग हुजे, नंबर 1। नंबर 2, जेके फ़ैसिला, मुंहिंजो इहा राय आहे, पोइ भले वकीलनि खां पुछनि, त जेके फ़ैसिला काउंसिल ऑफ कॉमन परवी में अचनि था, जेके सब्जेक्ट्स, उन्हनि जा फ़ैसिला जेके असां फेडरल कैबिनेट या ICC न करे पर CCI करे। सही, ऐं CCI थी चुका आहिनि, उहे बि चैलेंज थी सघनि था। सही, ऐं नंबर 1 CCI करे, ऐं ज़रूरी न CCI न वे, CCI हर महीने मिली सघे थी, जेका 90 ॾींहं में त हिकिड़ो कंपल्शन आहे न, पर हर महीने मिली सघे थी। तंहिंजे करे फेडरल गवर्नमेंट, छाकाणि फेडरल गवर्नमेंट बि तक़रीबन महीने में 1 दफ़ो थी मिले, कोन त फेडरल गवर्नमेंट हर हफ़्ते मिले थी पई, तंहिंजे करे तव्हां महीने में मिली सघे थी। ऐं उन सूरत में या को ॿियो वाया मीडिया तव्हां ॻोल्हियो त जेकॾहिं ECC इमरजेंसी में को फ़ैसिलो करे थी त उहो सूबनि खे इनवाइट करे, सही, सूबा मेंबरशिप ॾिए सूबनि खे ECC में, जे वेयर देयर इज़ अ कम आइटम रिलेटेड टू काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट। सही,
वेन एवर इट इज़ डिस्कस्ड इन द कैबिनेट और द ECC ॿिनी हंधि ते त पोइ तव्हां सूबनि जा चार चीफ मिनिस्टर घुरायो, छाकाणि उहा कंबाइंड थी वेंदो जो 4 में सूबनि जा हूंदा, फेडरल गवर्नमेंट वेठी हूंदी, प्राइम मिनिस्टर वेठो हूंदो, पोइ इहा हुजत ख़तमु थी वेंदी। हिकिड़ो वे आउट आहे ॾिसणु, कॉन्स्टिट्यूशनली अनकॉन्स्टिट्यूशनली ॻाल्हि कोन्हे, छा कैबिनेट में तव्हां हूअं बि वज़ीरनि खे घुराईंदा जॾहिं तव्हां चाहींदा पर यू मेक इट टू सी त जॾहिं CCI जा आइटम डिस्कस कनि था त CCI तमामु वॾो हिकु रोल आहे। इहे 2 ॻाल्हियूं इहे थियणु घुरिजनि। टियों त जेकॾहिं CCI जेकॾहिं सिंध सम्झे थी त CCI में असां सां ज़्यादती थी आहे त पहिरियों हिकिड़ो पॉलिटिकल तरीक़ो इहो आहे त तव्हां सेनेट में वञी इशू रेज़ कयो ऐं सेनेट में तव्हांजी मेजॉरिटी आहे, तव्हां उते रिज़ोल्यूशन पास करायो। हाउस ऑफ जेको लीडर ऑफ अपोज़िशन आहे पीपल्स पार्टीअ जा उहो खणी अचे हुते त बाबा सूबनि सां नायक थी रही आहे त पोइ छा थींदो, द रिस्पेक्ट ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन्स जेके नंढनि सूबनि जा माण्हुनि से तव्हांजो साथ ॾींदा, यू जस्ट राइट। इहे त पॉलिटिकल फोरम। ॿियो थींदो त तव्हां यकदमि इस्लामाबाद हाई कोर्ट में या सुप्रीम कोर्ट में फाइल कयो, फाइल जो हे प्रेसिडेंट मौजूदु आहे, हे नथो जेकर फॉलो करे माण्हू, हुन माण्हू जा पंहिंजा के इंट्रस्ट हूंदा बेबी, हो माण्हू जूं पंहिंजूं मजबूरियूं हूंदियूं, हीअ पिटीशन वठी करे तव्हां फाइल करे छॾियो। हिन पिटीशन में देयर इज़ अ लॉट ऑफ मीट इन दिस पिटीशन, जंहिंमें तमामु थी सघे थो ॻाल्हियूं जेके ज़मीर साहिबु बियॉन्ड कयूं हुजनि, चाहे ज़मीर साहिबु जेको आहे सो चवंदो आहे त हे जेको आहे सो हे सभु अञा ताईं 1 यूनिट आहे, इक़्तिसादी 1 यूनिट आहे, फाइनेंशियल 1 यूनिट आहे, पावर जो 1 यूनिट आहे, त थी सघे थो हुन में के अहिड़ा मुतालबा हुजनि जेके बियॉन्ड CCI हुजनि, पर इट शुड बी वेट, छाकाणि सिंध गवर्नमेंट एतिरा रिसोर्सिस आहिनि त इहे जेके जेसिताईं इहे स्टेप्स खणी करे इहे चैलेंज कनि। नंबर 1। नंबर 2 त जेकॾहिं सुभाणे CCI एक्चुअली अमल में अची वञे थी, उहे पावर्स तव्हां वटि अची वञनि था, उहे सब्जेक्ट तव्हां वटि अची वञनि था 100%, त तव्हांजा पंहिंजा इदारा स्ट्रांग आहिनि, तव्हांजी त प्लैनिंग डिपार्टमेंट ई वीक आहे, तव्हांजो फेडरल ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स कमु कोन थो करे, तव्हांजी सिंध रीजनल प्लैनिंग ख़तमु थी वई आहे, तव्हां वटि थिंक टैंक कोन्हे, त सुभाणे तव्हां वठी कंदव छा? त ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजा इदारा इंस्टीट्यूशन मज़बूत कयो, नवां इंस्टीट्यूशन ठाहियो, तंहिंखां पोइ हिते जेके फ़ैसिला थियनि था उन्हनि खे तव्हां चैलेंज कयो। मिसाल तौरु प्लैनिंग कमीशन जेका आहे इहा अचे थी परव्यू में CCI जे, पर कॾहिं तव्हां प्लैनिंग कमीशन जी कारकर्दगी खे ॾिठो आहे? प्लैनिंग कमीशन में हिन वक़्तु 30 माण्हू अहिड़ा आहिनि जेके ग्रेड 20 ऐं अबव जा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो बि सिंध जो कोन्हे। जेका प्लैनिंग कमीशन इट सेल्फ आहे, जेके हुन 6 या 7 मेंबर आहिनि, उन कमीशन में हिकिड़ो बि सिंध जो कोन्हे। हैव एवरीबडी ट्राइड? तव्हां हिते हर महीने एकनिक में अचो था, अची वेहो था पिया, कॾहिं तव्हां CGW हितां प्लैनिंग कमीशन खे चैलेंज कयो आहे त तव्हां जो मैंडेट कहिड़ो आहे, तव्हां कयो छा पिया? ऐं तव्हां कॾहिं प्लैनिंग कमीशन जी रिपोर्ट घुराई आहे या जेके इदारा तव्हां सां वाबस्ता आहिनि? छाकाणि जॾहिं त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो कमु आहे टू रेगुलेट पॉलिसीज़ रिलेशन्स विद द मैटर, तंहिंखां पोइ सुपरविजन कंट्रोल तव्हां कॾहिं कयो आहे? रुगो हिकिड़ो इदारो आहे जिते तव्हांजी पूरापरी जेके नेपरा में तव्हां रेगुलरली हिकिड़ो मेंबर तव्हांजो आहे, सिंध जो वेहे थो, रोटेशन ते उहो थिए थो वाइस चेयरमैन, तंहिंखां पोइ उन जी रिपोर्टूं तव्हां वटि हर साल अचनि थियूं, इहो वाहिद इदारो। इरसा जूं बि रिपोर्टूं CCI में कोन थियूं अचनि पई, ऐं इरसा में बि तव्हांजो फॉल्ट आहे जो ECI में जेको फ़ैसिलो थियलु त मर्कज़ जो नुमाइंदो सिंध जो हूंदो, उहो तव्हां गुज़िरियल 5 सालनि में न करे सघिया आहियो ऐं फेल थिया हो तव्हां, ऐं पंहिंजी हुकूमत बि पंहिंजी हुकूमत हूंदे बि तव्हां फेल थिया हो। ऐं पंजाब इन ते इंसिस्ट कोन थो करे, छाकाणि उहो 5 मेंबर जेको आहे सो चीफ इंजीनियरिंग एडवाइज़र आहे जेको पंजाबी आहे, त पंजाब खे 2 वोट उहे मिली विया, हिकिड़ो NWP पॉकेट में अथसि, तव्हां ऐं बलोचिस्तान कुझु बि करे वठो, इरसा मुताबिक़ फ़ैसिलो वठी कोन सघंदो अनटिल अनलेस जेका मुशरफ इहो कमु कयो त मुशरफ 2 कम कया, हिकिड़ो हेडक्वार्टर शिफ्ट कयईं ऐं तंहिंखां पोइ जेको आहे सिंध खे ॿियो मेंबर ॾिनई, उन खे अञा उन ऑर्डर खे कंहिं कैंसिल ई कोन कयो आहे, फॉर्मली पोज़ीशन उहा ई आहे। उन ते घणा दफ़ा सिंध गवर्नमेंट CCI में वई आहे या कहिड़ा दफ़ा तव्हां ख़त लिखिया? इवन फेडरल गवर्नमेंट खे बि ख़त मुंहिंजे ख़्याल में कोन्हे, फेडरल गवर्नमेंट का ॻाल्हि ई कोन था कनि, उन जे पोइवारी कोन था कनि, ख़त लिखी वेही था रहनि। बाबा ख़त लिखण सां कमु कोन थींदो आहे, उन ख़त जी पोइवारी बि कंदी आहे। त इहे जेके आहिनि त इहे सभु इदारनि खे पेश कनि था, इदारनि खे चवनि था अचो बाबा तव्हां किथे ECI को तव्हां रेगुलेट कराइनि पॉलिसीज़, तव्हां ECI खे सुपरविजन किथे करणु ॾिनी आहे? तव्हां जेके प्लान ठाहियो था पिया 25 ईयर प्लान ठाहियो था पिया,
फलाणे चयो तव्हां किथे असांखे कॉन्फ्यूज़न में वठो आहे, ॾिसो टाइम- असांजो इंट्रस्ट किथे तव्हां लुक आफ्टर कंदव, त इन ते हिसाब तमामु वॾो कमु थियणो आहे। हे त रुॻो पार्ट आहे, छाकाणि 18 अमेंडमेंट में तव्हांखे रुॻो CCR जा ज़िक्र कयो, हालांकि 18 अमेंडमेंट में 15 ॿियूं ॻाल्हियूं आहिनि बिल्कुलु जिन खे तव्हां अञा ताईं लुक आफ्टर कोन न, था उन ते कयो, त- सूबा जेका कोन था कनि पिया। उन ते त असल में असां चाहियूं त उन ते दार प्रोग्राम कयूं जो अरिड़हीं तरमीम खे एॾो अर्सो गुज़री वियो आहे, इम्प्लीमेंटेशन केतिरी थी आहे बिल्कुलु जेका थियणु खपे आहे, त उन ते असां इम्प्लीमेंटेशन खां वधीक ख़िलाफ़ वर्ज़ी केतिरी थी आहे। ख़िलाफ़ वर्ज़ी केतिरी थी आहे उहो तव्हां खां रहनुमाई ज़रूरु वठंदासीं ईंदड़ प्रोग्राम में टाइम ख़तमु पियो थिए। आख़िर में हीअ त सभु आइनी क़ानूनी ॻाल्हियूं हुयूं, हिकिड़ो थोरो सियासी सुवाल बि तव्हां खां थी वञे त हीअ हेतिरा साल थिया तव्हां सॼो ज़िक्र कयो, जॾहिं हींअर वठ पकड़ शुरू थी सिंध में करप्शन ऐं पोइ गिरफ़्तारियूं थियूं, उन वक़्तु सिंध गवर्नमेंट खे ई सिंध जा हक़ यादि आया आहिनि, तव्हां सम्झो था त उहो दॿा आहे। इन ते काफ़ी क्रिटिसिज़म थींदी रही आहे त भई जॾहिं सिंध मर्कज़ में बि सिंध जी हुकूमत हुई 5 साल सिंध में, तॾहिं सिंध जा हक़ काॾे विया सही ऐं कहिड़ो सिंधियुनि सां उन वक़्तु इंसाफ़ थियो। एतिरे क़दुरु जो सिंधी सेक्रेटरी जेके ॾाज में मिलिया हुया ज़रदारी साहिब खे, त जॾहिं ज़रदार साहिबु वियो त उहे बि सिंधी सेक्रेटरी तयल थी विया, नवां सिंधी सेक्रेटरी बि कोन आया। सही हाणे ब्यूरोक्रेसी जे लेवल ते जेका तव्हांजे इंट्रस्ट खे लुक आफ्टर कयो थिया, ऐं इन खां पोइ उन सॼे दौरान तव्हांजे की पोज़ीशन ते अहिड़ा माण्हू रहिया जेके सिंध जो केस प्लीड कोन करे सघिया, सही अहिड़ा ACS तव्हांजा रहिया, अहिड़ा तव्हांजा CDW में नुमाइंदा ईंदा रहिया, त तव्हांजे मर्कज़ ते की नुमाइंदगी ब्यूरोक्रेटिक लेवल ते बि तव्हां फेल थियो सही टू क्रिएट ए कैपेसिटी एट ए ब्यूरोक्रेटिक लेवल जेके तव्हांजे इंट्रस्ट खे लुक आफ्टर कनि, छाकाणि इहो त कमु ब्यूरोक्रेट जो आहे न। सही ब्यूरोक्रेट खे तव्हां गाइड कंदो, ब्यूरोक्रेट तव्हांजो हक़ पहिरियों त विढ़ंदो ब्यूरोक्रेट आहे न, पोइ जॾहिं उतो फेल थींदो त पोइ तव्हां मथे ईंदो न। पोइ सियासी 94 ताईं घणा सियासतदान सिंध जो केस विढ़िया, सही 70 खां 94 ताईं इहो ब्यूरोक्रेसी जेका सिंध जो केस विढ़ंदी, ऐं उहा ब्यूरोक्रेसी जेका तव्हांजे प्रोटेक्ट कंदी उनखे आउं नाला कोन थो खणा, पर ॻाल्हि जेका आलम आश्कार ॻाल्हियूं। चलो सर, वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं नाज़रीन, साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल हिकिड़ो तमामु अहम आइनी इदारो आहे, जीअं साईं वज़ाहत बि कई त रुॻो उनजो हिकिड़ो मज़बूत सेक्रेटरी क़ाइमु थी वञे त जेके बि इंटर प्रोविंशियल इशूज़ आहिनि उहे तमामु आसानी सां हल थी सघनि था। नंढनि सूबनि खे ख़ासि करे सिंध खे इन लाइ कोशिशूं ज़रूरु वठणु खपनि, ऐं जेकॾहिं उहे संजीदा आहिनि ऐं रुॻो इहो वक़्ती हिकिड़ी ॻाल्हि कोन्हे त पोइ हीअ मामला हल थी था वञनि त सूबा घणे हद ताईं पंहिंजा हक़ हासिलु करण में कामयाबु थी वेंदा। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अला वाही।